इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां तोशाखाना केस में इमरान खान के नाअहल करार ॾियण बाद सॼो मुल्क बरी उथियो आहे ऐं PTI पारां मुल्क गीर मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में 5 रुकनी कमीशन इमरान खान खिलाफ तोशाखाना केस जी ॿुधणी हलाइण बाद कुछ देर लाइ फ़ैसिलो महफूज़ कयो वियो। फ़ैसिलो ॿुधाइण वक़्तु इलेक्शन कमीशन जा रुगो 4 मेंबर मौजूद हुआ। इलेक्शन कमीशन पंजाब जो मेंबर बाबर हसन भरवाना तबियत ख़राब हुअण सबब मौजूद न हो। इलेक्शन कमीशन पारां फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो वियो त इमरान खान तोशाखाना मां ख़रीद कयल तोहफ़नि जा तफ़सील जमा न कराया ऐं कूड़ो बयान जमा करायो। आर्टिकल 63(1) तहत खेस नाअहल करार ॾिनो वियो आहे। इमरान खान पार्लियामेंट तोड़े कंहिं बि सूबाई असेंबली जो मेंबर चूंडण जे अहल न हूंदो। इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले में इमरान खान ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई जी सिफ़ारिश भी कई। इलेक्शन कमीशन पारां फ़ैसिलो ॿुधाइण वक़्तु सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ॿुधाइण खां अॻु फवाद चौधरी, असद उमर ऐं केतिरा ई PTI कारकुन भितियूं टपे इलेक्शन कमीशन जी इमारत अंदर दाख़िल थिया। तहरीक इंसाफ़ जे अॻवान मलिका बुखारी ऐं ॿियनि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वेंदो। तो आज एक बार फिर इलेक्शन कमीशन ने पाकिस्तान की आवाम को वाज़ेह तौर पर कहा है कि हम जानिबदार हैं, हम सियासी जमातों के PDM के आलाकार हैं। हम उनके कहने के ऊपर, एक साबिक मुजरिमा के कहने के ऊपर इमरान खान और नवाज शरीफ को बराबर करने की कोशिश कर रहे हैं। तो इसमें हमें कोई अभाम नहीं था, इसीलिए हमने पहले से एक पिटिशन जो है उसको तैयार किया हुआ था। उसके खदोखाल को ठीक करके इंशाल्लाह पिटिशन को इस्लामाबाद के हाई कोर्ट में या पाकिस्तान की आला अदालत में फाइल करेंगे और उम्मीद रखेंगे कि पाकिस्तान की आज़ाद अदालतें इस किस्म की जानिबदार इलेक्शन कमीशन के गैर आईनी और गैर कानूनी फैसला जो है उसको मुस्तरद करेंगे। इलेक्शन कमीशन के फैसले खां पोइ तहरीक इंसाफ पारां सिंध समेत समूरे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। इस्लामाबाद, पिशावर, लाहौर, कराची, सखर, मुल्तान, सरगोता, लोअर दीर ऐं ॿियनि शहरनि में माण्हू रस्तनि ते निकिरी आया। मुख़्तलिफ़ शहरनि में धरना भी हया विया आहिनि।